जमाल शाह में बिजली की गैर ऐलानिया लोड शेडिंग खिलाफ शहरनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते सिकंदर जुणेजो, शेरोज़ ख़ासकिली ऐं ॿियनि चयो त हेस्को सब डिवीज़न काज़ी अहमद बिना जवाज़ जमाल शाह ऐं आसपास में बिजली बंदि करे छॾी आहे। प्राइवेट माण्हू पैसनि एवज़ बिजली जी लिंकूं लॻाइनि था। हुननि एक्सीएन काज़ी अहमद सब डिवीज़न खां मुतालबो कयो त प्राइवेट माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इलाइक़े में बिजली ॾिनी वञे। दादू शहर जे सियाल मोरी भरिसां नामालूम हथियारबंदनि पारां फायरिंग कई वई आहे। फायरिंग के नतीजे में एक नौजवान इमाम बख्श चांडियो गोली लगन सबब क़त्ल थी वियो। इलाइक़े वासियुनि पारां फोतीअ जे लाश के मक़ामी अस्पताल मुंतकिल कयो वियो। ज़रियनि मूजिब नौजवान कच्चे जे इलाइक़े ॻोठ ख़ुदा ॾिनू चांडियो जो रहवासी हुयो। नऊं देरो भरिसां ॻोठ मुंशी ख़ुदा बख्श फुलपोटो में मोरिया लूप बंद जी पिचिंग करण दौरान ओवरवेट डंपर जो टायर ज़बून हाल पुल जी खुद में किरी फासी पियो। नतीजे में पुल तां गुज़रंदड़ सवें गाॾियुनि जो ट्रैफ़िक मुअतल थी वई। इलाइक़े वासियुनि मूजिब पुल टुटी त 20 खां वधीक ॻोठनि जो ज़मीनी राब्तो कटिजी वेंदो। फौरी तौर पुल तां गुज़रंदड़ हेवी ट्रैफ़िक बंदि करे पुल खे नए सिरे सां तामीर कयो वञे। MQM पाकिस्तान जे अपोजिशन लीडर अली खुर्शीदी सखर में प्रेस कॉन्फ्रेंस कई है। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान सूबाई हुकूमत के शदीद तनकीद जो निशानो बनाया वियो है। अली खुर्शीदी प्रेस कॉन्फ्रेंस दौरान चयो त MQM पाकिस्तान सखर में ॿीहर पंहिंजी सियासी पोजीशन हासिल कंदी। कराची का कश्मीर ताईं बद इंतज़ामी जी ज़िम्मेवार सिंध हुकूमत है। सखर दरिया किनारे आहे, उन बावजूद आवाम के पीअण जो साफ़ पानी नथो मिले। सिंध की मईशत ख़राब थींदी त पाकिस्तान की मईशत ते असर पवंदो। कराची का कश्मीर ताईं रहंदड़ आवाम जा मसला असांजे एजेंडा जो हिस्सो आहिनि।